जी कदीम तारीख़ ना जाती पाए भी त भिट जे ॻोठ लतीफ़ थर में रहंदड़ माण्हुनि जे रीतुनि रस्मुनि ऐं घरनि मुतलिक़ पंहिंजी शाइरीअ में केॾो न ख़ूबसूरत बयानु कयो आहे। शाह जे रिसाले सुरमारीअ में हिकु उहो बैत मिले थो जेको थर में मौजूदु चोरनि जी नुमाइंदगी करे थो। भिट जो ॻोठ लतीफ़ सरकार फरमाए थो, थर थर अंदर थाक उमर मारूअड़नि जा लाथाऊं लतीफ़ चे मथां लोई लाख उमर करियो आख पहिरियों थर पन चरा। ही इशारो थर में सदिन खां मौजूद उन्हनि चोरनि ॾांहुं वञे थो जेके क़दीम सिंध में त सिण खिप ऐं सरनि सां ठाहिया वेंदा हुआ, पर वक़्त जी तक़ाज़ाउनि मूजिबि जीअं हर किर्त में जिदत ईंदी वई आहे, तीअं हिन घर तौरु इस्तेमालु थींदड़ चोरनि जोड़ण वारनि हुनरमंद माण्हुनि बि हिन पंहिंजे किर्त खे हथी वठण लाइ केॾो न जतन कयो आहे। थर जे बंगले खे ख़ूबसूरत जोड़ण लाइ पंहिंजे सोननि हथनि सां अहिड़ो त शानदार बणायो आहे जो हाणे हर माण्हू पको बंगलो ठाराइण सां गॾु लखे रुपया ख़र्च करे चोरो बि ज़रूरु ठाराए थो। चोरनि जे आम ठहण सां न सिर्फ़ हिकु सिंध जे कल्चर खे हथी मिले थी, पर उते हिन किर्त सां लाॻापियल माण्हुनि जे जेको गुज़र सफ़र जो ज़रियो आहे उन में बि इज़ाफ़ो अचे थो ऐं हू जजो नाणो कमाइनि था। चोरनि जे ख़ूबसूरत ऐं इंडलठी रंगनि जी निखार ऐं हुस्नाकिन सबबि चोरनि जी अहमियत ऐं हिफ़ाज़त में इज़ाफ़ो अची रहियो आहे। चोरनि जी बनावट खां पहिरीं चोरे में इस्तेमालु थींदड़ शयूं बि सख़्तु मशक़त सां मिलनि थियूं, जंहिंमें सचे ऐं कूड़े सर जे काननि जो अहम इस्तेमालु रहे थो। उन्हनि सरनि मां काना हासिलु करण बि को सवलो कमु कीन आहे। उन कम में मज़दूरनि मां पघर निकिरी वञनि था ऐं सख़्तु महिनत खेनि करणी पए थी। 20 लख जी लाॻत सां चुड़ंदड़ चोरे जो कम बि 2 महीना हले थो, जंहिंमें कारीगर ऐं मज़दूर पंहिंजे फन ऐं तजुर्बनि जा हड़ई जोहर जाॻाइनि था। अॻु उहे चोरा त थर जे भिटुनि जी सूंहं सुंदरता ऐं सुञाणप हुआ, पर हाणे उहे चोरा अमीर माण्हुनि जी ज़रूरतुनि जो बि अहञाण बणिजी चुका आहिनि। ख़ूबसूरतुनि जी अकासी कंदड़ चोरनि जी जुड़ी तयारु थियण बैदि जीअं गुलनि ते भौर ऐं पोपट फेरा ॾींदा आहिनि, हाणे त ईअं ई जेके सियाह जेके ख़ासि तौर ते सैर तफ़रीह जा शौक़ीन आहिनि, उहे बि हिन ख़ूबसूरत घरनि खे ॾिसण लाइ लड़ी अचनि था। चुणको शहर में बहितरीन चोरो जोड़ाईंदड़ पीर चुणको पीर ग़ुलाम मुर्तज़ा शाह राशिदी चोरो जोड़ाए सियाहनि खे न सिर्फ़ हिकु तफ़रीह मुहैया कई आहे, पर हुन सिंध जी सक़ाफ़त खे हथी वठाइण लाइ पंहिंजे हिसे जो बि कमु करे ॾिनो आहे। चोरो जेको सिंध जी तहज़ीब सक़ाफ़त कल्चर में अहम मक़ाम रखे थो, तंहिं चोरे खे जेके हाणे ख़ूबसूरतियूं मिली रहियूं आहिनि उहे क़ाबिल